बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद करूं था त अवां बिल्कुलु ठीक ठाक हूंदा, चाक ऐं चङा भला हूंदा। असांजी दुआ आहे त अल्लाह पाक अव्हांखे सदाईं सलामत रखे। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में असां सारंगीअ वारे जी जुतीअ जी कहाणी पेश कंदासीं। हीअ वॾी दिलचस्प कहाणी आहे। उम्मीद आहे त तव्हां आख़िर ताईं हिन वीडियो खे ज़रूरु ॾिसंदव ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि कंदव। दोस्तों, बगदाद में हिकु सारंगीअ वारो रहंदो हो। हुनखे जेका जुती पातल हुई उहा तमामु पुराणी थी चुकी हुई। सारंगीअ वारे इहा जुती पाए पाए 7 साल गुज़ारे छॾिया हुआ। जॾहिं उहा जुती फाटी वेंदी हुअसि त उन ते हिकु चती हणी वरी उनखे पाईंदो हो। अहिड़ीअ तरह पेवंद ते पेवंद लॻण जे करे उहा जुती तमामु पुराणी ऐं बदसूरत थी वई हुई ऐं इहा ॻाल्हि सॼे बगदाद में हर हंधि मशहूरु थी वई हुई। असल ॻाल्हि इहा हुई त सारंगीअ वारो वॾो कंजूस हो। सारंगी वॼाए वॼाए पैसा कमाईंदो हो, पर जेतिरो बि कमाईंदो हुयो उन मां तमामु थोरो ई पाण ते ख़र्च कंदो हुयो। तकलीफ़ूं सही सही ज़िंदगी गुज़ारणु ऐं पैसा गॾु करणु बसि हुन जे जीअण जो ॼण त मक़सदु बणिजी वियो हो। हू न पाण पेट भरे खाईंदो हो, न ई उन पैसे मां कंहिंजी बि का मदद कंदो हो। हिकु ॾींहुं हू बाज़ार वियो त छा थो ॾिसे त हलब जो हिकिड़ो वापारी शीशे जा केतिरा ई ख़ूबसूरत थांव विकिणण जे लाइ आंदा हुआ। सारंगीअ वारो वॾो चालाक हो। हुन सम्झी वरितो त वापारीअ खे पंहिंजो सामान जल्दी विकिणण जी ॻणती आहे, पर खेसि को सुठो ग्राहक नथो मिले। एतिरा सुहिणा थांव ॾिसी सारंगीअ वारे जी लालच जागी पई। हुन जे दिलि में बेईमानी अची वई। हुन वापारीअ सां कूड़ियूं ॻाल्हियूं करणु शुरू कयूं ऐं चयईं, भाउ वापारी, हिते हिन सामान जो विकिरो थियणु ॾाढो ॾुखियो आहे। तूं बेकार में परेशान थी रहियो आहीं। मुंहिंजी ॻाल्हि मञ त जेकॾहिं को क़दुरदान मिली वञई त जीअं तीअं करे ही थांव विकिणी ऐं पंहिंजो भार हल्को कर। वापारीअ हुन जी ॻाल्हि में अची फ़रेब खाधो ऐं थोरे ई बहस मुबाहिसे खां पोइ हुन एतिरा सुहिणा थांव सिर्फ़ु 60 दीनार में सारंगीअ वारे खे विकिणी छॾिया। जेकॾहिं हू ठॻीअ में न अचे हा त उहे ई थांव सारंगीअ वारे जी ॾिनल क़ीमत खां 10 भेरा वधीक क़ीमत में विकामजी सघनि हा। सारंगीअ वारो पंहिंजे दिलि में ॾाढो ख़ुशि थियो त अॼु त मूं वापारीअ खे चङीअ तरह सां ठॻियो आहे। वॾो आयो हो वापारु करणु। हाणे मां इन्हनि थांवनि मां केतिरो त वधीक नफ़ो कमाईंदुसि। इन्हनि ॻाल्हियुनि खे सोचींदे सोचींदे हू हिकु इतर फरोश जे दुकान ते वियो ऐं अतर फरोश खे बि पंहिंजी चालाकीअ सां गुलनि जो अतरु सस्ते अघ ते वठी छॾियो। पोइ उन अतर खे उन्हनि ख़ूबसूरत शीशे जे थांवनि में भरे छॾियईं। जॾहिं हू उहे शयूं वठी घर पहुतो त उन सुहिणनि सुहिणनि थांवनि खे घर में लॻल तख़्तनि ते सींगारे ऐं रखी छॾियो। हिकु ॾींहुं हुन जे दिलि में ख़्यालु आयो त हू हमाम वञी ऐं गुस्ल करे। उन ॾींहुं हू तमामु सवेर उथियो ऐं बगदाद जे हिकु मशहूरु हमाम में पहुची वियो। इत्तिफ़ाक़ सां उते संदसि हिकु दोस्त बि मौजूदु हो। दोस्त जी नज़र सारंगीअ जे जुतीअ ते पई, जेका हाणे जुती त छा, केतिरनि ई जुतियुनि जो मजमूओ बणिजी चुकी हुई, बल्कि जुतीअ जे नाले ते हिकिड़ो इल्ज़ाम बणिजी चुकी हुई। उन ते पेवंद लॻल नज़र आया पए। इहो ॾिसी दोस्त वीचारो बर्दाश्त न करे सघियो ऐं चयाईंसि त मुंहिंजा प्यारा दोस्त, तो वटि अलाह जो ॾिनल त सभु कुझु मौजूदु आहे। अलाह तोखे दौलत ॾिनी आहे ऐं वरी तो वटि न ॿार आहिनि न बचा। हिकु अकेली जान आहीं, सो जोड़ न वञी अलाह सां नातो। आख़िर केतिरो वक़्तु कंजूसी कंदे ऐं अञा केतिरो हिन जुतीअ खे पाईंदे। ख़ुदा जो वास्तो अथई, हाणे त हिन वेचारी जुतीअ खे लाहे फिटो कर। नई जुती भला केतिरे में मिलंदी? एॾी महांगी त कोन्हे। तूं रोज़ केतिरा न पैसा कमाए वठंदो आहीं। इत्तिफ़ाक़ सां महल चङी हुई। दोस्त जी ॻाल्हि सारंगीअ वारे जे दिलि में घर करे वई ऐं हुन जवाबु ॾींदे चयो, हा भाउ, तूं सच पियो चवीं। मां इनशा अल्लाह सुभाणे ई तुंहिंजी नसीहत ते अमल कंदुसि। इहो चई सारंगीअ वारो हमाम जे अंदरि वियो ऐं केतिरीअ ई देरि ताईं रग रग करे हफ़्तनि जी मिटी मरु साफ़ कंदो रहियो। जॾहिं जीव भरिजी वियुसि ऐं गुस्ल करे चुको त हमाम मां निकिरी कपिड़ा पाइण वारे कमरे में हलियो वियो। संदसि नज़र इहो ॾिसी हैरत में पइजी वई त संदसि 7 सालनि जी साथी जुतीअ जे वेझो ई हिकु नई जुती बि पयल आहे। सारंगीअ वारे फौरन सोचियो त वाक़ई मुंहिंजो दोस्त केतिरो न शरीफ़ माण्हू आहे। आख़िर उन खे बि सबुर न आयो ऐं हुन मूं लाइ इहा नई जुती छॾी आहे। ख़ुदा खेसि सुठो सिलो ॾे। दोस्ती त अहिड़ी हुजणु घुरिजे। हुन ख़ुशीअ विचां तेज़ीअ सां क़दम वधाया ऐं फ़ौरन नई जुती पाए ऐं घर जी राह वरिती। अॼु हू पंहिंजे दिलि में तमामु घणो ख़ुशि हो त अल्लाह बग़ैर कंहिं ख़र्च जे उन खे नई जुती ॾियारी। पर खेसि इहा ख़बर ई न हुई त संदसि सारी ख़ुशी ख़ाक में मिली वेंदी
ऐं हिन जुतीअ जे घर में अचण सां बलाऊं बि संदसि घर जो रस्तो ॾिसंदियूं। लॻी ईअं रहियो हुयो त तक़दीर सारंगीअ वारे खां संदसि कंजूसीअ जो बदिलो वठण जो इरादो करे चुकी हुई ऐं इन ॻाल्हि जी सज़ा ॾियण थी चाहे त 7 सालनि जी लॻातार ख़िदमत जे बावजूदि जुतीअ खे छॾण वक़्तु खेसि ज़रो बि अफ़सोस न थियो ऐं उनखे ईअं ई छॾे हलियो आयो। जेका जुती सारंगीअ वारो पंहिंजे दोस्त जो तोहफ़ो सम्झी वेठो हुयो, उहा संदसि बदक़िस्मतीअ सां बगदाद जे क़ाज़ीअ जी जुती निकिती। क़ाज़ी साहब बि उन वक़्तु गुसुल करण जे लाइ हमाम में हुयो। जॾहिं क़ाज़ी गुसुल खां फ़ारिग़ थियो ऐं जुती ॻोल्ही त उहा न मिली। उन ते खेसि तमामु घणी कावड़ आई। क़ाज़ी हमाम जे मालिक खे हुकुम ॾिनो त सॼी जॻह जी तलाशी वरिती वञे। थी सघे थो त का अहिड़ी जुती मिली वञे जंहिंजो को वारिस न हुजे ऐं उन मां जुती चोराईंदड़ जो पतो लॻाए सघिजे। घणी ॻोल्हा करण खां पोइ जुती सारंगीअ जी नज़र आई, जंहिंजो को बि मालिक ज़ाहिर न थियो, छो त उहा जुती बगदाद में हर हंधि मशहूर थी चुकी हुई। तंहिं करे ॾिसंदे ई माण्हुनि उन खे सुञाणे वरितो ऐं क़ाज़ी साहब खे समूरो क़िसो ॿुधाए छॾियो। क़ाज़ीअ जॾहिं इहो हाल ॿुधो त पंहिंजनि माण्हुनि खे हुकुम ॾिनई त फौरन सारंगीअ वारे खे पकिड़े पेश कयो वञे ऐं जुतीअ जो पतो बि लॻायो वञे। उन्हनि ईअं ई कयो ऐं उन्हनि अची जॾहिं घर जी तलाशी वरिती त क़ाज़ीअ जी जुती मिली वई। उन्हनि उन जुतीअ खे हिरासत में वरितो ऐं सारंगीअ वारे खे बि पकिड़े विया, छो त उन्हनि सारंगीअ वारे खे ई चोर सम्झी छॾियो हो। जॾहिं सारंगीअ वारो क़ाज़ीअ जे अॻियां पेश थियो त हुन पंहिंजी बेगुनाही साबित करण जी तमामु घणी कोशिश कई, पर क़ाज़ी कुझु बि न ॿुधुसि, छो त चोरीअ जो सॻु उन जे घर मां ई हथ आयो हुयो। पोइ बि क़ाज़ी सज़ा ॾियण में सख़्ती न कयसि, रुॻो कुझु कोड़ा हणायईंसि ऐं थोरनि ॾींहंनि जे लाइ क़ैद में विधो वियो। पोइ हिकु वॾी रक़म जो ॾंडु विझी ऐं खेसि आज़ादु कयो वियो। क़ैद जी मुदत पूरी थियण ते सारंगी वारो क़ैद खाने मां आज़ादु थी निकितो, पर हुन जो हाल ग़म ऐं गुस्से सबबि ख़राब थी चुको हुयो। हू कॾहिं पाण खे गारियूं पियो ॾिए त कॾहिं वरी मनहूस जुतीअ खे। सवें बुछड़ियूं ॻाल्हियूं कंदे चवंदो पियो आयो त हीउ सभु हिन नहुसत वारी जुतीअ जो असरु आहे। जेकॾहिं हीउ न हुजे हा त मां ईअं वेठे वेठे एतिरियूं परेशानियूं न सहां हा। जेकी ज़िल्लतूं मूंखे भोगणियूं पयूं आहिनि उहे सभु हिन जुतीअ जा ई करतूत आहिनि। सारंगीअ वारे पंहिंजे हालतुनि ते जेतिरो गौर कयो ओतिरो ई जुतीअ ते संदसि गुस्सो वधंदो वियो। आख़िरकार अंदर ई अंदर में जलण जे करे ऐं कावड़ में अची हुन पंहिंजे दिलि में इहो पको पहो करे वरितो त सभ खां पहिरियां हिन पुराणीअ जुतीअ मां अहिड़ो छुटकारो हासिल कयो वञे जो इहा हमेशह जे लाइ संदसि ज़िंदगीअ मां निकिरी वञे। हुन जे दिलि में इहा ॻाल्हि आई त जुतीअ खे दजला नदीअ में कंहिं गहरे पाणीअ में ॿोड़े छॾिजे। सारंगीअ वारो सवेर ई पंहिंजी पुराणी साथी जुतीअ खे हिकु पुराणे कपिड़े में वेढ़े दजला नदीअ ते पहुतो ऐं अहिड़ीअ जाइ ते वियो जिते संदसि ख़्यालु हुयो त पाणी तमामु घणो गहरो हूंदो। हुन जुतीअ खे ज़ोर सां फेराए फिटो कयो। जुती ॻरी त हुई, उन जे वज़न जे करे उहा फौरन पाणीअ जे तरे में हली वई। हुन जॾहिं पाणीअ ते जुतीअ जो को तरंदड़ निशान न ॾिठो त सुकून जो साहु खयईं ऐं दिलि ई दिलि में ख़ुशि थींदे पंहिंजे घर वापसि हलियो आयो। सारंगीअ वारे जी बदक़िस्मती अञा ताईं संदसि पीछो न छॾियो हो। ॿिए ॾींहुं दजला जे उन ई हंध ते क़िस्मत जो मटियल हिकु मुहाणो अची पहुतो। हुन वॾी उमीद सां पंहिंजो ॼार उछलायो ऐं थोरी देरि खां पोइ जॾहिं ॼार ॻरो महसूसु थियो त ख़ुशि थी आहिस्ते आहिस्ते उन खे छिकण लॻो। पर जॾहिं ॼार ॿाहिरि कढियो त उन में सारंगीअ वारे जी जुती ॾिसी संदसि समूरियूं उमेदूं पाणीअ में मिली वयूं। मुहाणे उन खे ॾिसंदे ई सुञाणे वरितो, छो त बगदाद में अहिड़ो को बि माण्हू न हो जेको उन जुतीअ जो हाल न ॼाणंदो हुजे। हुन चयो त हीअ जुती यकीनन कंहिं तरह सां हुन खां किरी पई आहे ऐं दरिया में आई आहे ऐं सारंगीअ वारे में ग़ोता लॻाइण जी हिमत न हुई, इन करे इहा जुती तरे में रहिजी वई आहे। हाणे मां उन सारंगीअ वारे खे इहा जुती वापसि कंदुसि, जीअं हू पंहिंजी विञायल शइ वापसि मिलण ते ख़ुशि थी वञे। मुहाणो जुती खणी सारंगीअ वारे जे घर पहुतो। दर ते आवाज़ ॾिनई पर कंहिं बि जवाब न ॾिनो। मजबूर थी बगदाद जे बाज़ार में सारंगीअ वारे खे ॻोल्हण लॻो त हू मिली वञे त जुती उन जे हवाले करियां। क़िस्मत जो मुअल सारंगी वारो किथे बि नज़र न आयो त मुहाणो वरी संदसि घर तरफ़ वापसि मोटियो ऐं दरवाज़ो ज़ोर ज़ोर सां खड़कायो त शायदि सारंगीअ वारो सुतल हुजे ऐं शोर करण सां जागी पवे। जॾहिं इहा उमेद बि पूरी न थी त मुहाणे इरादो कयो त हू ॿिए ॾींहुं सुबुह ॿीहर ईंदो। वापसि वञण जे लाइ पेर खणी रहियो हो त ओचितो संदसि नज़र सारंगीअ वारे जे घर जे हिकु खुलियल खिड़कीअ ते पई। फौरन मुहाणे जे ज़हन में आयो त जुतीअ खे इन खिड़कीअ मां घर अंदरि उछलाए छॾे।
त जीअं सारंगीअ वारो जॾहिं घर अचे त पंहिंजी विञायल जुती मिली वञेसि। मुआणे वधीक सोचण बग़ैर जुती खिड़कीअ मां ज़ोर सां अंदरि उछलाई। जुती सिधी वञी उन तख़्ते ते किरी जिते सारंगीअ वारे शीशे जा बर्तन सजाए ऐं रखिया हुआ। हिकदमि सभई थांव टुटी चिकना चूर थी विया ऐं हेठि किरी पिया। साॻी वक़्तु थांवनि में भरियल अतुर बि वही वियो। सारंगीअ वारे जे समूरियुनि उमीदुनि जो क़िलो धड़ाम सां हेठि अची किरियो। जॾहिं सारंगीअ वारो घर वापसि आयो ऐं हीअ तबाही ॾिठाई त मथो पकिड़े वेही रहियो। सदमो एतिरो शदीद हुयुसि जो संदसि हालत ई ख़राब थी वई। आख़िरकार इहो ग़म बर्दाश्त न करे सघियो ऐं ज़ोर ज़ोर सां रोइण लॻो ऐं पंहिंजो चहिरो नोचण ऐं पंहिंजे मुंहं में थप्पू हणण लॻो। जॾहिं हुनखे थोरी तसली थी, कुझु सबुरु आयुसि त कुझु देरि खां पोइ हुन जुतीअ खे दड़का ॾियण ऐं धमकाइण शुरू करे छॾियो। ॼण जुती का जानदार ऐं सम्झंदड़ मख़लूक़ हुजे। हुन जुतीअ खे चयो त उहो वक़्तु केॾो न मनहूस हुयो जंहिं वक़्तु मुंहिंजो तोसां वास्तो पियो। ऐं लानती मनहूस जुती, तूं त मुंहिंजो पीछो ई नथी छॾीं। लॻे थो त तो मूंसां सॼी हयाती गॾु रहण जो कसम खणी वरितो आहे। ऐं जुती, तो ते हज़ार लानतूं हुजनि। तूं मूंखे अहिड़ा अहिड़ा ॾुख ॾिना आहिनि जेकी सहण खां ई ॿाहिरि आहिनि। तो ई रुगो मूंखे सॼो तबाह कयो आहे। पर तूं बीह, हाणे मां खॾ खोटे ऐं उन में तोखे दफ़न कंदुसि जितां तूं क़यामत ताईं निकिरी न सघंदीअ। लानत हुजे तो ते। जेकॾहिं मां ईअं न कयो त मूंखे पीउ जो पुटु ई न सम्झो। पोइ सारंगीअ वारो फौरन उथी बीठो ऐं उन वक़्तु गुस्से जे करे संदसि मथे में धमाका थी रहिया हुआ। पोइ सारंगीअ वारो उथी बीठो छो त गुस्से जे करे हुन जो चहिरो ॻाढ़ो थी वियो हुयो। हुन हिकु कोडर हथ में खईं ऐं गहरी खॾ खोटण शुरू कयईं त जीअं कंहिं बि तरह सां इन जुतीअ खे हुन में दफ़न करे छॾे ऐं पंहिंजे समूरियुनि मुसीबतुनि खां छुटकारो हासिल करे। राति जी ख़ामोशीअ में जॾहिं कोडर हलाइण जा धक शुरू थिया त पाड़े वारनि में दहशत छांइजी वई। हर कंहिं इहो ख़्यालु कयो त को चोर कंहिंजे घर में घिड़ी खाट हणण जी कोशिश करे रहियो आहे। उहे ड्रिजंदे ड्रिजंदे पंहिंजे घरनि मां ॿाहिरि निकिता ऐं पाड़े जे चौकीदार खे ॻोल्हे अहवालु ॿुधायो। चौकीदार पंहिंजे साथियुनि सां गॾु सिपाहियुनि खे बि वठी सीटियूं वॼाईंदे वॼाईंदे तेज़ीअ सां उन तरफ़ डोड़ियो ऐं हेॾां होॾां ॻोल्हा करण लॻो। आख़िरकार उहे माण्हू सारंगीअ वारे जे घर पहुता जितां ज़मीन खोटण जा आवाज़ अची रहिया हुआ। जॾहिं उहे घर जे अंदरि विया त सारंगीअ वारे खे कोडर सां ज़मीन खोटींदे ॾिसी ऐं उन खे पकिड़े वरितो। हिन दफ़े सारंगीअ वारे खे हाकिम जे अॻियां पेश कयो वियो। हाकिम खेसि कसूरवार क़रार ॾिनो ऐं वॾी रक़म ॾंड तौर बि वसूल कई वई ऐं उन सां गॾु क़ैद जी सज़ा बि ॿुधाई वई। हाणे जॾहिं सारंगीअ वारो उहा सज़ा भोॻे ऐं ॿाहिरि निकितो त उन जे गुस्से जी का हद न रही। घर अची सभ खां पहिरियां जुतीअ खां पीछो छॾाइण जो इरादो कयईं। बेसब्रीअ में सुबुह जो बि इंतज़ारु न कयईं। राति जो ई पंहिंजे जुतियुनि जा पादर हिकु कपिड़े में वेढ़े बगदाद जे हिकु वॾे होटल जे गटर वटि पहुतो ऐं उहे पादर गटर में उछले आयो। हाणे उनखे पूरो यकीन थी वियो त हिन जुतीअ जी मनहूस सूरत ॿीहर ॾिसण लाइ न मिलंदी। पर इंसानु सोचींदो कुझु आहे ऐं थींदो कुझु ॿियो आहे। थियो बि ईअं ई जो थोरे ई वक़्त खां पोइ उन होटल जी नाली बंदि थी वई ऐं इन करे चौधारी सख़्तु बदबू पखिड़िजी वई। माण्हुनि हर तरफ़ ॻोल्हा कई त गटर में कहिड़ी शइ फाथी आहे जंहिं सबबु पाणी हर तरफ़ पखिड़िजी वियो हो। जॾहिं ॻोल्हण खां पोइ उन शइ खे ॿाहिरि कढियो वियो त माण्हुनि खे इहो ॾिसी सख़्तु गुस्सो आयो छो त इहा वरी बि सारंगीअ जी जुती हुई जंहिं माण्हुनि खे तकलीफ़ में विझी छॾियो। आख़िरकार पुलिस खे इतलाउ ॾिनो वियो ऐं सिपाहियुनि वरी बि सारंगीअ वारे खे पकिड़े क़ाज़ीअ जे साम्हूं पेश कयो। क़ाज़ीअ हिन भेरे उन ते 3 ॾंड लॻाया। हिकु ॾंडु उन नुक़सान जे मुआवज़े लाइ जेको जुतीअ जे करे थियो, ॿियो ॾंडु होटल जे मालिक खे अदा करण लाइ ऐं टियों सज़ा तौर ते ॾंडु मुक़ररु कयो वियो। इहे 3 ॾंड सारंगी वारे खे भरणा पिया त सारंगीअ वारे जी हिमत ई जवाबु ॾेई वई ऐं उनखे यकीन थी वियो त लॻे थो त इहा जुती मुंहिंजो पीछो करणु कॾहिं बि न छॾींदी। चाहींदे न चाहींदे सारंगीअ वारो पंहिंजी क़िस्मत जे फ़ैसिले ते राज़ी थी वियो ऐं दिलि में इहो तइ कयईं त हाणे जुतीअ खे वधीक हथु न लॻाईंदुमि। पोइ हुन जुतीअ खे चङीअ तरह सां धोई पंहिंजे घर जी छित ते रखी छॾियो ऐं सोचियो त हाणे न मां जुतीअ सां को वास्तो रखंदुसि ऐं न ई जुती मुंहिंजे लाइ का परेशानी बणिजंदी। बदकिस्मतीअ सां सारंगीअ जो इहो ख़्यालु बि ग़लति साबित थियो। जुतीअ खे छित ते रखे रुगो हिकु ॾींहुं ई थियो हुयो
त किथां खां हिकु कुतो अची छत ते निकितो। हुन जी नज़र जुतीअ ते पई ऐं ख़ुदा ॼाणे हुन जे दिलि में छा आयो जो जुतीअ ॾांहुं लपकियो। हुनखे कुझु सम्झ में न आयो त शरारती छोकिरनि वांगुरु रुगो जुतीअ सां खेॾणु पियो चाहे या वरी बुख जी शिदत खेसि बेहाल करे छॾियो हुयो, जंहिं सबबु हुन जुतीअ खे का खाधे जी शइ सम्झी वरितो। ख़ैर, कुतो जुतीअ खे वात में दॿाए भॻो ऐं भॼंदे भॼंदे भर वारे घर जी छत ते टपी पियो। हिन हरकत दौरान जुतीअ जो पादर संदसि वात मां निकिरी रस्ते ते हलंदड़ हिकु मुसाफ़िर जे मथे ते लॻो। मुसाफ़िर ज़ख़्मी थी पियो ऐं संदसि मथे मां रत जो फुहारो वहणु शुरू थी वियो। जॾहिं माण्हुनि मुसाफ़िर जे मथे मां रतु वहंदे ॾिठो त सभु उन जे चौधारी गॾु थी विया ऐं उन जे ज़ख़्मी थियण जो सबबु मालूम करण लॻा। जीअं ई जुतीअ जो पादर वेझो पियल नज़र आयो त फौरन सम्झी विया त इहा जुती त सारंगीअ जी आहे, छो त उन वक़्तु बगदाद में सारंगी ऐं संदसि जुतीअ जा क़िसा मशहूर हुआ। पोइ सारंगीअ वारे खे वरी पकड़े काज़ी साहिब जे साम्हूं पेश कयो वियो। काज़ी साहिब सॼे केस ते गौर कयो ऐं ज़ख़्मी मुसाफ़िर जे इलाज ऐं तकलीफ़ जे मुआविज़े खां सवाइ हिन वाक़े जी सज़ा ॾियण लाइ सारंगीअ ते तमामु वॾो ॾंडु लॻाए छॾियो त जीअं हू मुस्तक़बिल में अहिड़ी ग़फ़लत कॾहिं बि न करे। साॻी वक़्तु खेसि ख़बरदार बि कयो वियो त जेकॾहिं ॿीहर अहिड़ो वाक़ियो थियो त खेसि क़ैद ख़ाने में विधो वेंदो। इहे लॻातार ॾंड जेकी सारंगीअ वारे खे अदा करणा पिया, उन जे नतीजे में संदसि समूरी जमो पूंजी जेका हुन पंहिंजो पाण ते मुसीबतूं खणी ऐं गॾु कई हुई, उहा त ख़तमु थी वई। हू जेको अॻे हिकु चङो ख़ासो मालदार हुयो, हाणे बुखियो ऐं फ़क़ीर बणिजी वियो। आख़िरकार घणो सोचण सम्झण ऐं गौर करण खां पोइ सारंगीअ वारे काज़ी साहिब वटि हिकु दरख़्वास्त जमो कराई, जंहिंमें हुन बयानु कयो त इन जुतीअ जे करे खेसि जेकी जेकी मुसीबतूं भोगणियूं पयूं आहिनि उहे सभु तफ़सील सां लिखी छॾियूं। काज़ी साहिब जॾहिं सारंगीअ वारे जी दरख़्वास्त पढ़ी त खिली खिली संदसि हालत ई ख़राब थी वई। हू हैरान थी वियो त अहिड़े मामले ते फ़ैसिलो छा करे। मजबूर थी आख़िरकार सारंगीअ वारे खां पुछो त आख़िर तूं चाहीं छा थो। सारंगीअ वारे हथ जोड़े अर्ज़ु कयो त क़िबला, बसि मूंखे एतिरो ई खपे थो त ख़ुदा जे लाइ हिन जुतीअ मां मुंहिंजी जान छॾायो। मां हिन खां तमामु घणो तंग अची चुको आहियां ऐं हाणे ज़िंदगीअ में ॿीहर हिन सां को बि वास्तो रखणु ई नथो चाहियां। महिरबानी करे सॼे शहर में ऐलान कराए छॾियो त हाणे सारंगीअ जो हिन जुतीअ सां को बि तालुक़ु नाहे रहियो। जेकॾहिं हिन जुतीअ जे करे कंहिं ते का आफ़त का मुसीबत अचे त उन जी ज़िमेवारी हिन बेगुनाह पोड़े ते हरगिज़ न पवे। अॼु खां पोइ न हीअ मूंखे सुञाणे न मां हिन खे सुञाणा। पोइ हिन जुतीअ ॾांहुं मुंहुं करे ॾुख भरे आवाज़ में ही शेर पढ़ियो त अए राहत जी दुश्मन, अए आफ़तुनि जो ख़ज़ानो, अए बदकिस्मत जुती, अए नहुसत जी जड़, केतिरो वक़्तु मां तुंहिंजे हथां सदमो खाईंदो रहंदुसि। हाणे वञु ऐं हिन वक़्तु ई मुंहिंजो पीछो छॾ, तो ते मुसलसिल लानतूं हुजनि। काज़ी साहिब खे हुन ते तमामु घणो तरस आयो ऐं हुन सॼे शहर में इहो ऐलान कराए छॾियो त हाणे हिन जुतीअ जे करे जेकॾहिं कंहिंखे का तकलीफ़ थिए त उन जी ज़िमेवारी सारंगीअ वारे ते न हूंदी। हिन ऐलान सां सारंगीअ वारे जे दिलि खे थोरी आथत मिली ऐं खेसि कुझु इत्मीनान नसीब थियो। सारंगीअ जी जुतीअ जा क़िसा शहर में त अॻे ई हर हंधि मशहूरु हुआ, पर उहे हिकु माण्हूअ खां ॿिए ताईं पहुचंदे पहुचंदे ख़लीफ़े जे महल ताईं बि वञी पहुता। हिकु ॾींहुं ख़लीफ़े जा मसाइब हिन वाक़े जो क़िसो ख़लीफ़े खे ॿुधाए रहिया हुआ। सारंगीअ जी क़िस्मत जागी चुकी हुई। इत्तिफ़ाक़ सां उन ॾींहुं ख़लीफ़ो कंहिं ॻाल्हि ते तमामु घणो नाराज़ हो ऐं दिलि में वॾी बेचैनी महसूसु करे रहियो हुयो। जॾहिं ख़लीफ़े जुतीअ जा इहे हाल ॿुधा त संदसि ख़राब मूड बि ठीकु थी वियो। ग़म जी जाइ ते ख़ुशी मिलियसि ऐं हू खिलंदे खिलंदे पेट में ई ॼणु सूरु पइजी वियो। ख़लीफ़े पंहिंजे सिपाहियुनि खे हुकुम ॾिनो त इन सारंगीअ वारे खे जल्द खां जल्द दरबार में हाज़िर कयो वञे। उहो ख़लीफ़ो सारंगीअ वारे सां मिलण लाइ बेचैन हुयो। होॾां सारंगीअ वारो पंहिंजे घर में आराम सां सुतल हो। उन राति हुनखे हिकु अजीब ऐं अनोखो ख़्वाबु आयो। ख़्वाब में छा थो ॾिसे त संदसि जुती इंसान जी सूरत इख़्तियार करे वई आहे ऐं खेसि छंड पटींदे चवे थी त जेकी बलाऊं तो ते मुंहिंजी वजह सां आयूं उन जे करे तूं मूं जहिड़ी पुराणी साथीअ खां नाराज़ आहीं। छा तूं एतिरो बि नथो सम्झी सघीं त मुंहिंजो इन में भला कहिड़ो ॾोह आहे। इहो सभु कुझु त ख़ुदा जी मर्ज़ीअ सां थियो।
शायदि ख़ुदा तोखे उन्हनि तकलीफ़ुनि में विझी तुंहिंजी कंजूसीअ जे गुनाह खां तोखे पाक करणु पियो चाहे ऐं तोखे हिन दौलत गॾु करण जी लालच ऐं हिरस खां छॾाइण थो चाहे। तूं बि कमाल थो करीं जो अॼु ताईं अल्लाह जी वाट में हिकु दरहम बि ख़र्च न कयो अथई। 7 सालनि खां मां तुंहिंजी हीअ हालत ॾिसी रही आहियां। हाणे जेकॾहिं ख़ुदा जे तरफ़ां तोखे सज़ा मिली रही आहे त उन ते एतिरो हैरान छो थी रहियो आहीं? पर अञा बि वक़्तु अथई। जेकॾहिं तूं मूंसां वाइदो करीं त पंहिंजे पैसनि सां फ़क़ीरनि ऐं ज़रूरतमंदनि जी मदद कंदे त मां यकीन थी ॾियारियां त तुंहिंजूं मुसीबतूं ख़तम थी वेंदियूं। छो त जेको शख़्स ॿियनि जी मदद करे थो उहो असल में अल्लाह जे ॾिनल नेमतुनि जो शुक्र अदा थो करे, जंहिंसां अल्लाह ताला ख़ुशि थिए थो। सारंगीअ वारो जुतीअ जी हिन नसीहत खे ॿुधी तमामु घणो ख़ुशि थियो ऐं मुतासिर बि। हिन ख़ुदा ताला खे शाहिद बणाईंदे जुतीअ सां इहो वाइदो कयो त हाणे मां इन नसीहत ते दिलि सां अमल कंदुसि ऐं पंहिंजूं पुराणियूं ख़राब आदतूं मुकमिल तौर ते ख़तमु कंदुसि। सारंगीअ वारे अञा पंहिंजी ॻाल्हि मुकमिल बि न कई हुई त कंहिं ज़ोर सां दरवाज़ो खड़कायो। हिन भेरे बि हू घबराइजी वियो ऐं ॿाहिरि वियो त ॾिठईं त ख़लीफ़े जा सिपाही खेसि वठण जे लाइ बीठा हुआ। ख़लीफ़े जो हुकुम ॿुधंदे ई हुन जल्दी पंहिंजा कपिड़ा मटाया ऐं सिपाहियुनि सां गॾु निकिरी पियो। ख़लीफ़े सारंगीअ वारे खे ॾिसंदे ई मुस्कुराईंदे चयो त हा भाऊ, पंहिंजे जुतीअ जो क़िसो पंहिंजे वातां त ॿुधाए। सारंगीअ वारे जॾहिं पंहिंजो क़िसो ॿुधायो त ख़लीफ़ो तमामु घणो ख़ुशि थियो ऐं खेसि एतिरो त इनाम ॾिनई जो हू सॼी ज़िंदगीअ जे लाइ अमीर थी वियो। पर हाणे उहो सारंगीअ वारो पहिरियां जहिड़ो कंजूस ऐं मक्खी चूस न रहियो हो। हुन ख़्वाब में जुतीअ सां जेको वाइदो कयो हो उहो पूरो करे ॾेखारियो। हू ग़रीबनि ऐं ज़रूरतमंदनि जी वॾी मदद कंदो हो, पाण बि चङीअ तरह सां खाईंदो पीअंदो ऐं ॿियनि खे बि खाराईंदो हो। दोस्तो, तॾहिं त चवंदा आहिनि त जुतीअ खे बि वारो ईंदो आहे। अॼोकी कहाणी तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं हीअ कहाणी तव्हां मुकमिल ॾिठी यानी आख़िर ताईं ॾिठी आहे त कमेंट्स में लिखिजो त हा मुकमिल ॾिठी, जीअं असांखे ख़बर पवे त केतिरनि माण्हुनि असांजी कहाणीअ में दिलचस्पी वरिती। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।